बस जेको यार हुसे। ओ भाऊ ओदा सामान गिरी पियो थी। ओ भाऊ अल्लाह केॾो नुक़सान थी भाऊ गरीब हाल छा यार। ओदा ॿुधे ई नथो भाई। ओ भाऊ बीहे ओ भाऊ। हाँ? अरे बटालू काढ़िया मुंहिंजा किरिया था न रस्ते में। ॾिस बुराई को महंगाई पैसो कोन वता से बटालू किरी पिया। यार तुझो सामान किरी पियो यार। हाँ यार मां पाण हाणे हुते संभारिया मां यार बटालू मुंहिंजा पिया अलाए काॾे आ किरी पिया। बाक़ी आहे कणो कणो थी विया पनी काॾे वई। पनी ख़बर न फाटी पई रुमाल में विधनि। हाँ 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 तूं काॾे वञे पियो अलाए यार। मां घर वञा पियो बाज़ार। हे बोल खयूं हल हुते मुंहिंजो साम्हूं घर आहे उते मां घर ॾेईंदुमि पोइ टॉल वांदा देर थिए थी यार ईअं न कर। खयूं हलाए थो न स्कूटर ते भाऊ हाणे भलाई कई थी त ॾिस माण्हू भलो आहे नौजवान आहे सुठो माण्हू आहे त तूं हाणे भलाई कर न वे। हा वञे त हुअं ई तूं हेॾे पियो न फेराया त सही न मामा। अलाह वधाईंदी यार गरीब माण्हू यकीन कंदे 80 रुपए किलो मिलिया 2 किला वता 160 जा तॾहिं त खया न गरीब आहे केॾी ख़बर यार। मोला वधाईंदी यार माण्हू भलो लॻे थो तूं एॾे वेंदे न हाणे बाज़ार वेंदुसि बस साम्हूं हुते चौक ते मुंहिंजो घर आहे। हाँ बस मां घर ॾियां पियो रुमाल ॾियां थो। ठीकु आहे वे 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 आहे अञा बि माण्हू पिया आहिनि साईं ईमानदार आहे बिल्कुलु। शाबाश थी था हिन दौर में कोई कंहिंसां चङाई करे ई नथो तोखे लख आफ़री ना तूं मूंसां भलाई कई आहे भाउ। यार मुझे गरीब है बच्चा हूं तो बस ए घर है मुझे सामो घर है। हां ए घर है बस जल्दी कियो मुके देर पे थे बस 5 मिनट छड़ो भी तो इते मोला वधाई जल्दी मोड़ जो यार माके देर थी मनो कम हो मुके। बस इंसान जे कम ईंदो आहे माण्हू त ॾिसे तो 5 रुपया 10 रुपया रोड तो लहंदा भी कंहिंखे नथा ॾियनि। बिल्कुल लख जी ॻाल्हि बस ए घर मां छड़ो ॾेई चाहे ते भी 2 मिनट जल्दी मोटो आधा है थी। हां बड़ी मेहरबानी हल तो खई वाला चौक ते एरी हल दे। हां 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 मैं खई हल वे एडे हल दे न। हां भाई नहीं भलाई के बाबा मौला खुश कंदी। बड़ी मेहरबानी यार देर थे भी मुके भी। हां बुझियो छा थियो भाऊ तेल पूरो थियो यार तेल पूरो थियो रोगी हाँ यार तेल पूरो रहो बस सामो पंपा मां चा धिको ॾींदो हल त पुॼी वेंदासीं। देर थिए थी मांखे देर थिए थी त हाणे वध में तेल पूरो थी आहे बस हे पंपा वरी तोखे मां छॾे ईंदुमि न जिते चवंदे। हाँ हा हुकुम आहे तुंहिंजो जेको ॾेसि थोरो हली हले वॾी महिरबानी यार तूं यकीन करे माण्हू मोतबर आहे खुदा जो कसम आहे अहिड़ा माण्हू दुनिया में घटि पैदा थींदा आहिनि। अच्छा हा यकीन कयो अॻोणे मुंहिंजी सब्जी किरी पई तव्हां खणी ॾिनी वरी वरी हाणे ॾिस तेल ख़तम थिया तूं धिको ॾे थो तूं मुंहिंजे लाइ इंसान जे रूप में फ़रिश्तो आहे सही यार बस बोल बस धिको ॾे अची पुकाओ धिको ॾे ए साम्हूं पंप आहे बस पुॼी आऊं साम्हूं। हाँ हाँ यार आवाज में विधो थी मूंखे त तूं भलाई छुटी भलाई कई से तव्हां सां बाबा हाणे मां बि त तोसां चङाई कई न। हा चाल वाह यो वो भी हाणे तोरे फोन ई थी फोन कढी ॻाल्हाए तूं फोन ते घणे लीटर आहे हलो 200 रुपया हाँ 2000 विझेस जी 2000 हाँ हाँ बाबा अर्जी ने बने विझेस तूं टैंकी फुल कर जेतिरी ही थे आओ आओ जी जी ॻाल्हि ॿुधो सर यार वो मोबाइल मां घर विसारिया हुआ ये अधो मुंहिंजो बीठो थी मां खणी अचां चलो अधो बीठो थी खणी थो अचां न हाँ दिल जाए यार बाबा हाँ छो भला काॾे वियो अरे तव्हांजे नाले चाहियो छा चाहियो चए मुंहिंजो अधु आहे त बीठो थी इनको पैसा वठो मां मोबाइल विसरी वियो मां खणी अचां घर ॾांहुं
अरे न बाबा मां तो हुतो हित में चढ़ियो मां हुतो चढ़ियो मां न बाबा ये की हाणे भला पो तू न। चढ़ी पैसा तो तू ॾींदे न बा अरे बाबा उन वो सामान पाण त हलियो वियो मूंखे चयो मुंहिंजो भाउ आहे अञा उन सामान भलाई कई बाबा रस्ते में सब्जी कई न बाबू न मां न न न मां उन चयो मूंखे तोखे छड़िया मूंखे पैसा 2000 जो पेट्रोल आहे छो चरियो दिमाग ख़राब थी छो छो मुंहिंजो छा दिमाग़ ख़राब आहे पैसा ॾे पुट चरियो न थी वरी न थींदी कुझु बि न थींदी हू मां के अदमो ॾिसो ॿधी वियाईंदो मां हा चरियो दिमाग कीअं बधी वई छो न पैसा ॾे 2000 रुपया न न थींदो कुझु बि चरियो दिमाग ख़राब थी पैसा ॾे बाबा हथ कढ तुंहिंजो गुंडो आहे न पैसा न ॾींदे छो गुंडो तू आहे न न खणी आ बस ओॾो खणी आ बदस बाबा छा तर ईअं न कॾी कुझु बि न थींदी अरे बाबा ईअं न न पैसा ॾे दे अल्लाह अकबर भलाई जो ज़मानो कुझु बि न थींदी वेही रहो तू बस उन सां भलाई कई यार बाबा वेही रहो हिते अल्लाह पैसा ॾे 2000 रुपया ईअं न कर बेली ईअं बड़ा दादागिरी आहे छा अरे मुंहिंजो कुझु न थींदो बाबा हू बाबा कुझु आयो त तोसां न गॾु ओ चए मुंहिंजो भाउ आहे न आहे भाउ बाबा बाबा कुझु बि न थींदी पैसा ॾे 2000 रुपया हा घणो खेज न कर ईअं न कर विशालदारी न बाबा मोबाइल दे बस हल चल खोल रसो रसो खोल उठ हल बस पैसा खणी आ पो मोबाइल खणी वन फिक्र ही ना करे साईं गुनगुनाता हुआ वो निकल जाता है कैसर शाह ख्यालों में गुम हो जाता है उठता है और धीरे धीरे एक तरफ निकल जाता है कैसर शाह निकल गया गुलामों ने अपनी बाल्टी निकाली और ये शुरू हो गया हाथ छड़का जी साईं जी साईं जी साईं अब बॉस एक बार आपके पास जिसे जो है ना मिड और मास्टर एक बार इनके माइंड में जो है डाल अभी से मैं कर देता हूँ क्या है बस ये हो गया अभी बाबा अस्सलाम वालेकुम कैसे हैं खैरियत ठीक हो? ठाक मजे में बाबा मैं इधर गांव का हूँ एक छोटा सा आर्टिस्ट हूँ तो मैंने सुना है आज आप लोग इधर आए हुए ड्रामा बना रहे हो तो मैंने आपका नाम बहुत बड़ा सुना है जावेद जमाल हो आप जी 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 यार माशाल्लाह यार मुझे भी कोई छोटा सा किरदार दे दो दुआ करूंगा भाई नहीं आपको इंशाल्लाह इंशाल्लाह आप इस ड्रामे में काम नहीं कर रहे हैं नहीं करने उसको बोलो डायरेक्टर कौन है भाई शाह साहब हैं यार सीन्स करवाओ इसके हाँ भाई आप भी बोलो इसको यार मेरा शौक है उर्दू मीडिया में काम करना यार नहीं, नहीं भाई, करवाओ इससे सीन वो देखो हमारे सिंध का एक्टर है वाली गुल मला उसने उर्दू में काम किया अब देखो कितना मशहूर हो गया है। भले तो भले भले तो भाई मेरी भी मदद करो मैं ना ना आपके पाँव बाप, पड़ रहा हूँ। नहीं नहीं यार नहीं वो तो भले बोलता है तुम क्या बोलोगे हम मासात बोलेंगे आपका नाम क्या है खैरो खैरो जी जी डन हो गया खैरों को एक सीन कराते हो गुलामू करेक्टर कर रहा है मेरे साथ गुलामू का करेक्टर करवाते हैं यहाँ पे जो हमारे गांव का है ना वो वडेरा भी है एक्टर भी है खोसो साहब उसको आप बोलो यार मैं खोसा साहब को बोल दूंगा आपको करवा लेंगे उधर खड़ा है, आप चलो मेरे बाबा साथ करते नहीं, हैं मेरे बाबा साथ करते हैं चलो मेरे साथ ठीक चलो है ठीक है चलो आइए। इस बाबे को भी बोलो ये बाबा नहीं ये है बहुत पढ़ा लिखा बंदा है भाई रफीक शाद है ये हमारे बहुत सीनियर। पढ़ा लिखा बंदा है ये बहुत बड़ा एक्टर ये है भी भाई एक्टर है बहुत लगता बड़ा नहीं लिखा है बंदा मुझे है लगता नहीं है ना नहीं लगता ये यार सादा आदमी है। हाँ, देखो ये LLB एक्टर ऐसे थोड़ी होते हैं MA LLB SSP आप एक्टर हो बाबा मारोगे क्या मैं आपको बताता हूँ मैं एक्टर क्या नहीं नहीं इधर नहीं आऊंगा आपको काम दिलवाऊँ नहीं बहुत जंगल है इधर नहीं आऊंगा मैं बाबा कम थी वेंदो तो थी वेंदो हाँ पक्को पक्को ठीक उर्दू भी मूंखे अचे थी न हाँ हाँ इंशाल्लाह सारी ज़बान पंहिंजी ज़बान तो के सिंध से गुलामू गुलामू हाँ हाँ थी वियो थी वियो बड़ी मेहरबानी हाँ, बाबा बड़ी आपकी, बड़ी मेहरबानी अब जाऊं उधर हाँ डायरेक्टर के बिल्कुल पास जाए आप उसको बोले ठीक है, जावेद भाई ने भेजा है क्या हुआ अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मौजूद आहियूं जेकाबाद में ड्रामे जी शूट बदबख्त हज़ारी पीटवी जो ड्रामो ये सीन थी रहियो आहे जेकाबाद शहर में मौजूद आहियूं नूरवा ते अयूब खोसो साहब पंहिंजी डायरेक्शन में ये ड्रामो सीन कराए रहियो आहे तमामु बहितरीनु मंज़र Diggy diggy da ba dee da ba do. Oh, feel the fire. Why yo yo yo. Diggy diggy da ba dee da ba do. I and I.